नओ मुर्गो फासो आहे छा? मुर्गा त रोज था फासन पिया, पर को ठाऊ को मुर्गो हथ लगे असली पऊ 12 थी वई, हिक ई धक सां न फतको न फड़को। असां माण्हू के इन कैसी ताईं बेवकूफ़ बनाईंदा फुरींदा रहंदासीं। जेसी ताईं माण्हू बेवकूफ़ थींदा रहंदा। लेकिन मां हिन पूरी एक्टिंग मां बेज़ार थी वई आहियां। मां त चाहियां थी त पाण शादी करियूं, पंहिंजो घर हुजे, उहो घर ख़ुशि ऐं आबाद हुजे। वो तॾहिं मुमकिन थी सघंदो जॾहिं असां वटि बेइंतहा दौलत हूंदी ऐं उनजो वाहिद तरीक़ो इहो आहे त असां माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदा रहूं ऐं उन्हनि खां पैसा फुरींदा रहूं। आख़िर इहो कॾहिं थींदो? तमामु जल्द ही ॾिस, अख़बार में इश्तिहार ॾेई छॾियो आहे त नवनि चेहरनि जी ज़रूरत आहे। अदाकारी जा ख़्वाहिशमंद असां सां राब्तो कनि। हाणे ॾिसजांइ, अदाकारी जा ख़्वाहिशमंद शौक़ीन ड्रामनि जा अची फ़र्क़ु था असांजे ऑफिस में कनि, उन खां पोइ पैसा ई पैसा। तूं रुगो पंहिंजे नाज़ ऐं नखरनि जो शानदार मुज़ाहिरो कंदी रह। चाचा जी भाई साहब हाणे थींदो छा? इंदो वरी छा शूटिंग थींदी बेठा थी अलाए कॾहिं थींदी तुम्हारी शूटिंग? चवनि पिया त जल्दी शूटिंग कंदासीं। चाचा जी भाई साहब टीवी स्टेशन हलो। टीवी स्टेशन हलो तॾहिं उते त पाण खे को सुञाणे ई कोन। वाह किस्मत आज़माइण में छा आहे? हा बेटी ॻाल्हि त तो लखड़ी कई आहे जे कमु मिली वियो वाह वाह न त अहिड़ा काथे ई आहियूं। ॿियो न त बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असांखे ड्रामे जे प्रोड्यूसर वटि वञिणो आहे। अदा हिते खोड़ सारा प्रोड्यूसर आहिनि, तव्हांखे कंहिंसां मिलणो आहे? कंहिंसां बि मिलाए न। वो बा असांखे छा आहे जंहिंसां मिलाए न तूं। हा अंतरा जेसिताईं प्रोड्यूसर न चवंदो तेसिताईं आउं तव्हांखे अंदरि नथो माणे सघां। त पोइ हिन फोन ते पास घुराए। अदा ही सरकारी फोन आहे, हितां फोन नथो करे सघां। अबा हिन बीच वारो त असांखे खंजो ई न। फिक्र न कर बेटा, बस असांखे रुगो इज़त दौलत शोहरत जे आसमान जे पोटल पोइ पाणी असांजो इंतज़ारु कंदा। हा बा 2010 खां पोइ त असां वटि टाइम ई कोन्हे को। हा पोइ भले असांजो इंतज़ारु कनि। अल इंतज़ार अशद मिनल मौत। हा हलो हलो अस्सलाम वालेकुम। अब कीचू क्यों इंतजार थी? अब आ जो कहजो त बस असी अची विया आहियूं, पर तव्हां जे लाइ हिकु ख़ुशख़बरी खणी आया आहियूं। तो इन में बाढ़ निकितो आहे छा सॼो? तव्हांजी क़िस्मत खुली आहे, क़िस्मत। छा मतिलबु? मतलब त अॼु तव्हांजी रिकॉर्डिंग आहे। मतलब किथे आ? इहो वारो मिठो अलाए जे किथे चूड़ी खाइण वियो हुजे। चोरी खाइण कोन वियो आहे, कमाइण वियो आहे। काथे? अमेरिका या दुबई? अचे न त पाण ई पुछजोसि। छो तुंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि बंदि आहे छा? हुनजो अचण शर्त तुंहिंजो ॻाल्हाइण बंदि थी वेंदो। हा भले टोकूं कयो, पर ॾिसिजो हिकिड़े ॾींहुं मिठू ईंदो, वॾी कार में अची हिते बीहंदो, पोइ तव्हां सड़ंदव। टोकां थी। भले भले तयार आहियो शूट कयूं? बाबा खैर गुरो के बेटा शूट कयो। शूट जो मतलब शूटिंग शुरू कयूं? सही असां मुर्ग हथ कटो। Yes, stand by. Rolling. Move up. Give up 5 seconds. अनवर मूंखे अचण में
चवे बि त सही न हो त चुप कई वेठी आहे हाणे ॾिस न जंहिंमहिल डायरेक्टर साहब चए थो न माना क्यू त पोइ तोखे चवणो आहे अनवर मां अची वई आहियां पोइ मां चवंदुमि तोखे ॾाढी देरि थी वई